दौरे सैयद दौरे सन जिए सैयद जिए सन नारे नारे जलाल शाह जिए जिए जलाल शाह पंहिंजी धरती पंहिंजो अख्तियार सिंध खपे थी ख़ुदि मुख्तियार। 26 फेब्रुवरी जो इंतजार कराची ले त्यार घलो सिंध मार्च घलो ओ घलो सिंध मार्च घलो कयूं करप्शन के निर्वार चवे बुढ़ो बार घलो सिंध मार्च घलो ओ घलो सिंध मार्च घलो घलो सिंध मार्च घलो ओ घलो सिंध मार्च घलो। लाड़ उत्तर थर का छेवारा किटी बंदरवारा थियूं सच जी बेड़ीअ में स्वार कंदो बेड़ा मौला पार घलो सिंध मार्च हलो ओ मिली सिंध मार्च हलो सभई सिंध मार्च हलो गॾिजी सिंध मार्च हलो। सैयद दौरे सन जिए सैयद जिए सन नारे नारे जलाल शाह जिए जिए जलाल शाह पंहिंजी धरती पंहिंजो अख्तियार सिंध खपे थी ख़ुदि मुख्तियार। मजहबी इंतिहा पसंदी की न घुर्जे असांखे भाईचारी दहशतगर्दी की न घुर्जे आहियूं सैयद जा पैरोकार आगे उन्हीअ ते एतबार घलो सिंध मार्च हलो ओ मिली सिंध मार्च हलो गॾिजी सिंध मार्च हलो सभई सिंध मार्च हलो। पंहिंजी धरती पंहिंजो अख्तियार सिंध खपे थी ख़ुदि मुख्तियार मोहम्मद जलाल शाह दीवार थियण सिंधड़ीअ ते ॾींदो न वार घलो सिंध मार्च हलो ओ मिली सिंध मार्च हलो सभई सिंध मार्च हलो ओ गॾिजी सिंध मार्च हलो। 26 फेब्रुवरी जो इंतजार कराची ले त्यार घलो सिंध मार्च हलो ओ मिली सिंध मार्च हलो कयूं करप्शन के निर्वार चवे बुढ़ो बार घलो सिंध मार्च हलो ओ मिली सिंध मार्च हलो गॾिजी सिंध मार्च हलो सभई सिंध